अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मुमल पमर शामिल करूं था हिन केटी बंदर थाने ते अदालत पारां छापो हयो वियो। सिंध ऑनलाइन टीवी जे ब्यूरो चीफ दरिया खान खुश्क मूजिब सेशन जज छठो दरख्वास्त गुजार हाशिम सांगर जे दरख्वास्त ते 3 सिविल जज ऐं जोडिशल मैजिस्ट्रेट इमरान आमिर ठरी खे रेड कमिश्नर मुक़रर कंदे अॼु बागन थाने जी खाटी बंदर ते छापो हणी दरख्वास्त गुजार जे भाइटियन रशीद ऐं अब्दुल हमीद पोटन अख्तर ऐं कज़न यूसुफ संगार खे बाज़ियाब करायो। एसएचओ हमीद रोदलानी खे सुबुह जो सेशन कोर्ट में पेश थियण जो हुकुम ॾिनो वियो आहे, जॾहिं त दरख्वास्त गुजार जा वकील एजाज जमानी पंहिंजे वकील ज़रिए दरख्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त 62 शख़्स जी दरख्वास्त ते 4 ॼणनि खे 3 ॾींहंनि लाइ नाहक हिरासत में रखियो वियो हो। सिंधवासियुनि जे ख्वाबनि जी तकमील हैदराबाद, कासमाबाद, नसीमनगर चौक भरिसां सोमरा वॉलपेपर पीवीसी पैनल समूरनि शहरनि में मयारी ऐं बहितरीन सर्विस ॾेई रहियो आहे त पोइ देरि न कयो, हाणे ई राब्तो कयो असांजी टीम सां जेका तव्हांजे हिकु कॉल ते अव्हां वटि पहुचंदी, जेका बणाईंदी तव्हांजे घर खे ख़ूबसूरत ऐं अव्हांजे ख्वाबनि मुताबिक़। राब्ते लाइ राजन अली सूंडो, मोबाइल नंबर 0333337078886। वधीक ख़बरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।